चौदगी जे ॻोठ खयारी वासी बास जी मुबैना ज़ियादतियुनि ख़िलाफ़ 3 ॾींहं बि धरणो जारी रखियो। औरतुनि तोड़े मर्दनि प्रेस क्लब आॾो 3 ॾींहं बि बुख हड़ताल करे धरणो हयो। संदन चवणो त बासरनि पारां ज़मीन ते कब्ज़े जी कोशिशि कई पई वञे। औरतुनि ते तशदुद करे तज़लील कई वई। ॻोठाणनि चयो त SSP आॾो दाहिण बावजूदि बासरनि ख़िलाफ़ केस दाख़िल नथो कयो वञे। मामले जी जांच करे इंसाफ़ कयो वञे। अवां खे आगाह करे रहिया आहियूं अहम ख़बर जे हवाले सां त आख़िरी चौदगी जे ॻोठ खयार वासी बास जी मुबैना ज़ियादतियुनि ख़िलाफ़ 3 ॾींहं बि धरणो जारी रखियो। औरतुनि तोड़े मर्दनि प्रेस क्लब आॾो 3 ॾींहं बि बुख हड़ताल करे धरणो हयो। सदस्य चवणो हो त बासरनि पारां ज़मीन ते कब्ज़े जी कोशिशि कई पई वञे। औरतुनि ते तशदुद करे तज़लील कई वई आहे। ॻोठाणनि चयो त SSP आॾो दाइण बावजूदि बासरनि ख़िलाफ़ केस दाख़िल नथो कयो वञे। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन ते मौजूदु आहे फैज़गंज खां सिंध TV न्यूज़ रिपोर्टर इरशाद लाशारी। जे इरशाद 3 ॾींहं बि धरणो जारी आहे, हिन बाबति आगाह कजो। जी आख़िरी चौदगी जे इलाइक़े को खयारी वासियुनि जो जेको आहे बासरनि ख़िलाफ़ बुख हड़ताल क़ाइमु करे 3 ॾींहं बि उन्हनि धरणो जारी रखियो आहे। औरतुनि तोड़े मर्दनि जेके मुज़ाहिरीन आहिनि उहे 3 रातियूं प्रेस क्लब आॾो कैंप में गुज़ारियूं आहिनि। मुज़ाहिरीन आहिनि गुल ख़ातून, सकीना, इरफाना, चाकर चाकराणी ऐं ॿिया उन्हनि चयो आहे त बासरनि जीअं जजाल बणाए छॾियो आहे। ज़मीन ते ज़ोरी कब्ज़ो करण जी कोशिशि कई पई वञे। औरतुनि मथां तशदुद ऐं तज़लील कई वई आहे। जॾहिं त 2 ॾींहं अॻु हिकु घर जी कखाई लाॾी जे बाहि ॾे छाड़े वियो आहे। हिननि चयो त अकरी पुलिस ऐं SSP ख़ैरपुर वटि वञी तव्हां आयो आहे, पर बासरनि ख़िलाफ़ केस दाख़िल नथो थिए ऐं हू बासर आहिनि ऐं मोतबार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हिननि तव्हां त लाॻीतो 3 ॾींहंनि खां एहतिजाज करण बावजूदि को बि चूंडियल नुमाइंदो या अमलदार लड़ी न आया आहियूं। हिननि IG सिंध ऐं DIG सखर खां नोटिस वठी इंसाफ़ फराहम करण जो जेको मुतालबो कयो। ठीकु आहे, छा तफ़सील लाइ वॾी महिरबानी।